वाक़िया थियनि था, वरी ख़ैर उन्हनि खे नाकाम बणायो वञे पियो। पर ॿिए तरफ़ वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ साहब जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, काबीना जो इजलास थियो, उन्हनि सदारत कई पए, हू पंहिंजे वज़ीरनि खे वॾो ख़बरदार करण जी कोशिशि कनि पिया, काफ़ी सख़्ती एक्सप्रेस कई पए, हू वाक़ई में तव्हांखे कमिटेड नज़र अचनि पिया। पर ॿिए तरफ़ जॾहिं असीं मुआशी हालतुनि खे एग्ज़ामिन कयूं पिया, हू त कुझु ॿियो ई ॿुधाइनि पिया। ॾिसो, सॼो जेको फोकस आहे लैला प्राइम मिनिस्टर साहब जो ऐं इवन प्रोविंशियल गवर्नमेंट जो बि, त जेके मिनिस्ट्रीज़ तव्हां ॾिसो, बिलावल ऐं CM मुराद अली शाह साहब अहिड़ी क़िस्म जी हिदायतूं जारी करे चुका आहिनि पंहिंजे वज़ीरनि खे। प्राइम मिनिस्टर साहब हाणे कनि पिया पंहिंजे वज़ीरनि खे त परफॉर्मेंस वधायो। हाणे इशू इहो आहे त खातनि जी परफॉर्मेंस छा, हुननि जे लाइ टारगेट छा रखिया विया। पहिरीं सुवाल त मां इहो कंदुसि असांजी सिंध गवर्नमेंट जी लीडरशिप खां बि ऐं फेडरल गवर्नमेंट जे बि, त भई तव्हां वज़ीरनि जे लाइ टारगेट रखिया छा आहे। जेकॾहिं उहो तव्हां पब्लिक कंदो त मुंहिंजे ख़्याल में सवलाई थी वेंदी असांजी लीडरशिप खे बि, सभिनी सूबनि जी लीडरशिप खे। अमीन गंडापुर साहब आहिनि, मरियम नवाज़ साहिबा आहिनि, हेॾा बुगटी साहिब आहिनि, हू पंहिंजा पंहिंजा जेके टारगेट्स आहिनि पंहिंजनि वज़ीरनि जा, उहे पब्लिक कनि, उन्हनि खे प्रेस कॉन्फ्रेंस कनि, उनखे प्रेस स्टेटमेंट जारी कनि। फाइनेंस खातो, फलाणो खातो, फलाणो खातो, फलाणो खातो, फलाणो खातो, हुन जा ही टारगेट्स आहिनि। एजुकेशन, तव्हांखे लिटरेसी रेशो वधाइणो आहे, तव्हांखे एनरोलमेंट वधाइणी आहे, तव्हांखे स्कूल जी हालत वधाइणी आहे, ही तव्हांजा टारगेट आहिनि। तव्हां कॉर्पोरेट सेक्टर में अचो, तव्हां प्राइवेट सेक्टर में अचो, तव्हां सेल्स एंड मार्केटिंग में अचो, तव्हां दुनिया जे कहिड़े कम में बि अचो, वॾियूं वॾियूं कंपनियूं टारगेट ॾींदियूं आहिनि साल जे शुरू में। ही टारगेट आहे, हीअ असांखे तव्हांखे अचीव करिणो आहे, तव्हांखे छा रिसोर्सिस खपनि, साईं मूंखे ही शयूं खपनि थियूं, बिल्कुलु मां ही टारगेट अचीव कंदुसि। हिते ईअं कोन थो थिए। हिते काबीना जो इजलास थिए थो, काबीना इजलास में प्राइम मिनिस्टर साहब चवनि था पंहिंजी कारकर्दगी सुधारियो। बाबा छा सुधारनि, असांखे बि त ॿुधायो न, आवाम खे त इहा ॻाल्हि ॿुधायो त हू सुधारनि त आख़िर छा सुधारनि। पोइ जॾहिं हुनजी कारकर्दगी बहितर आहे त ज़रूरु तव्हां हुननि खे इनाम ॾियो ऐं आवाम ॾींदी। हिन सां छा थींदो, हिन ट्रांसपेरेंसी सां छा थींदो, आवाम पाण पुछाणो करणु शुरू कंदी। फलाणो वज़ीर आहे, फलाणे खाते जो, हुनखे पुछा कंदी, बाबा तव्हांजो टारगेट त फलाणे पंहिंजो साईं प्राइम मिनिस्टर साहब ही टारगेट रखियो, तव्हां त अचीव नाहे कयो। जिथे वेंदा, पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी में वेंदा, पंहिंजे ॻोठ में वेंदा, पंहिंजे तालुके में वेंदा, प्रोविंशियल हेडक्वार्टर में ईंदा, फेडरल हेडक्वार्टर में ईंदा, त मीडिया सवाल कंदी भई तव्हांजो त ही टारगेट रखियलु, तव्हां केतिरो अचीव कयो आहे। हुन सां छा थींदो, हिकिड़ो फॉलोअप, हिकिड़ो ट्रांसपेरेंसी वधंदी ऐं माण्हुनि जो ख़ुदि हुकूमत ते बि, काबीना ते बि एतमाद वधंदो। इहे तमामु सुठी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो जेकॾहिं ही स्ट्रेटेजी हू अपनाइनि, असांजो CM साहब बि अपनाइनि, ऐं CM साहब असांजा ॾिसूं पिया रोज़ानो 3-4 मीटिंग मुख़्तलिफ़ खातनि जूं कनि पिया, रोज़ानो खातनि जी मीटिंग, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां ॾिसां थो हुनजी जेका प्रेस रिलीज़ जारी थिए थी CM हाउस सिंध तरफ़ां, हुनमें काफ़ी डिटेल हूंदी आहे। इहो हूअं नॉर्मली एतिरी डिटेल न हूंदी फेडरल गवर्नमेंट जे हुनमें, ऑब्जेक्टिविटी न हूंदी हुनमें। इजलास थियो, तमामु ख़ुशगवार थियो, पोइ ही शरीक थिया, मुख़्तलिफ़ अमूर ते ॻाल्हि ॿोल थी वग़ैरह वग़ैरह। पर हिते फैक्ट्स एंड फिगर्स सां गॾु असां वटि शयूं अचनि पियूं, जंहिंसां असांखे पाण एनालिसिस करण में सवलाई थिए थी। हाणे सॼी ॻाल्हि परफॉर्मेंस जे वरी अचूं था। कराची पोर्ट जी हुननि ॻाल्हि कई आहे, कराची पोर्ट ते 1200 अरब रुपए जी चोरी थिए थी, ॿुधाइनि पिया पाण ई। उन खां अलावा औरंगज़ेब साहब जेके नाणे जा वज़ीर आहिनि, हुननि ख़ुदि ॿुधायो त असांजी पाकिस्तान में 4000 खां 5000 4000 बिलियन रुपीज़ जी चोरी टैक्स जी थिए थी हर साल। दैट इज़ अ ह्यूज अमाउंट। मुंहिंजो मक़सदु आहे 1/3 ऑफ यूअर जेके रिसोर्सिस रेवेन्यूज़ आहिनि, उहे चोरी थियनि था। त तव्हांजो GDP जो जेको टारगेट आहे 12% जो, उहो त हिते ई पियो आहे तव्हां वटि, ऐं तव्हां ख़बर आहे हिते पियो आहे, हिनखे वठिणो आहे। FBR जा खाता, ॿिया खाता, ही सभु जेके आहिनि, हिननि जो परफॉर्मेंस सां तव्हां हिते छा थो थिए। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां, सरकारी ऑफिसर जी का बि परफॉर्मेंस न आहे हूंदी, हुनजो को बि क्वांटिफाइबल स्मार्ट इंडिकेटर्स ई न आहिनि हूंदा त हुनजी परफॉर्मेंस गेज करे सघिजे। अरिड़हों ग्रेड आहे, 3 साल गुज़री विया, 19 ग्रेड मिलणो आहे। उस्ताद जेके असांजा प्रोफेसर्स आहिनि, असांजा टीचर्स आहिनि, उन्हनि जी परफॉर्मेंस छा आहे। उन्हनि जी परफॉर्मेंस आहे, तव्हां केतिरा साल थी विया आहिनि, 17 में, साईं मूंखे 5 साल थी विया, 18 ग्रेड ड्यू थी वियो। बाबा हुनखां इहो त पुछा कयो त 5 सालनि में तव्हांजी क्लास में जेके ॿार पढ़ंदा हुआ, हुन में केतिरा % पास थिया, केतिरा % खे सुठे कॉलेज में एडमिशन मिली, ऐं जेके ग्रेजुएट करे विया आहिनि यूनिवर्सिटी मां, हुनखां इहो त पुछो तव्हां जेके ॿार पढ़ाया, हुन केतिरनि खे किथे किथे जॉब्स मिलियूं, केतिरनि CSS पास कयो, केतिरनि बहितरी आई। इहे आहिनि क्वांटिफाइबल ऐं गेज करण वारा इंडिकेटर्स। इहे किथे बि तव्हांखे न मिलंदा। तव्हांजे चवण जो मक़सदु इहो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुजनि या चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुजनि, जस्ट इहे ॻाल्हियूं आहिनि, जस्ट हू सख़्ती शो करे ऐं हू हेडलाइंस जी ज़ीनत बणिजनि था, त उहो ओसी ताईं महदूद आहे। बाक़ी क्लैरिटी तव्हांखे का ख़ासि हुननि जे हुन में नज़र कोन अचे पई, हुननि जो मक़सदु वज़ीरनि खे वठी करे। लैला, आई टोटली एग्री, मां एक्सेप्ट कयां थो ऐं रिकॉग्नाइज़ कयां थो। ऑन द फेस ऑफ इट, फेस वैल्यू त खणूं था, दे मीन इट। प्राइम मिनिस्टर साहब बि, बिलावल साहब बि, एंड आई नो दे मीन इट। इशू इहो आहे त
परफॉर्मेंस खे गेज करण जी जेको तरीक़ेकार मां हुन ते ॻाल्हायां पियो, मां त हिकिड़ी सलाह ॾियां पियो त परफॉर्मेंस खे गेज करियो ऐं उनखे तव्हां पब्लिक डोमेन में या आणियो। तव्हां चओ था त इहो सभु उन्हनि खे मजबूरी जे तहत करणो पवे पियो। ॾिसो पॉलिटिकल स्टेटमेंट त पंहिंजी जाइ ते आहे पर वज़ीरनि जी ऐं खातनि जी परफॉर्मेंस तव्हांखे पब्लिक डोमेन में आणणी पवंदी। इन जो मां गुज़िरियल केतिरनि सालनि खां हामी रहियो आहियां। जेसीं ताईं तव्हां हिननि जी परफॉर्मेंस तव्हां पब्लिक डोमेन में न आणींदो असांखे ख़बर ई कोन पवंदी। छा हाणे प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि कनि पिया भई खातनि जी कारकर्दगी बहितर बणायो, ईअं न थींदो। भई छा मुराद आहे तव्हांजी कारकर्दगी? हुनजो बेंच मार्क छा हो? मुंहिंजी कारकर्दगी जेका ख़राबु आहे या हींअर न आहे जेका अप टू द मार्क। हा, चवनि था करप्शन कंहिं सूरत में बर्दाश्त न थींदी। ठीकु आहे, हाणे वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट हाणे त फेडरल गवर्नमेंट ख़तमु करे छॾियो आहे। FBI आहे, भाउ तव्हांजी छा कारकर्दगी आहे? तव्हांजी कारकर्दगी आहे तव्हांखे 10,000 खां 12,000 ते आणणो आहे तव्हांखे पंहिंजो डायरेक्ट टैक्सिस। हिते इनडायरेक्ट टैक्सिस जी भरमार लॻी पई आहे। तव्हांखे फलाणा माण्हू तव्हांजो एरिया आहे, हिन में तव्हांजो टारगेट इहो आहे तव्हांखे 5,000 माण्हू तव्हांखे टैक्स नेट में आणणा आहिनि। ही टारगेट्स आहिनि ऐं ही अचीवेबल टारगेट्स आहिनि ऐं हिनखे मेजर करे सघ मेजरेबल टारगेट्स आहिनि। हिते ई आहे कोन। बैंकुनि में छा थिए थो? तव्हां ॾिसो बैंकुनि में हाणे जेके मैनेजर्स आहिनि उनखे टारगेट मिलनि था, जेके प्राइवेट बैंक्स आहिनि। भई तव्हांजो ही टारगेट आहे, तव्हांखे ही एतिरो डिपॉज़िट आणणो आहे। हू पंहिंजो इनिशिएटिव वठनि था, हू पंहिंजो स्कीम आणनि था, हू माण्हुनि सां मिलनि था, हू उन्हनि वटि वञनि था, उनखे मुख़्तलिफ़ स्कीमूं अनाउंस कनि था, उनखे मुख़्तलिफ़ इंसेंटिव ऑफर कनि था, उनखां पोइ हू टारगेट अचीव कनि था। ईअं सेल्स एंड मार्केट